THN News। नाज़रीन, वगड़ खां अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं था त वगण लॻे ॻोठ यारेदेरो वासी माज़ूर पोरियत अरबाब पंवर जे घर खे ओचितो बाहि लॻी वई। नतीजे में घर में पयल समूरो सामान सड़ी खाक थी वियो। तफ़सील मूजिब ॻोठ यारेदेरो जो रहवासी माज़ूर मिस्कीन पोरियत अरबाब अली पंवर जे घर के ओचितो बाहि लॻी वई। संदसि जे रड़िन ते पाड़े वारनि पहुची बाहि विसाइण जी कोशिश कई, पर बाहि जी शिदत हुजण सबब ज़ाब्तो न अची सघियो। घर में पयल अनाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। उन सिलसिले में माज़ूर पोरियत अरबाब अली पंवर पंहिंजे घरवारी समेत ॿुधायो काच न रही घर अन्न खाइण का पैसा डोकर सब उते पिया उबे या हंध टपड़ खटूं पेकियूं सड़ी वे काच न रही मां तव्हांखे अपील थो कयां खुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो त मज़दूर खाइण का अन्न बि कोन्हे को बेवा या भुख ते वेठा आहिनि। अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का डीसी साहब ऐं पुरान खान खे डीसी साहब त कयो कि दादा सां माज़ूर न आहियूं कम माज़ूर न टंग न बाह आहे न कमाइण जहिड़ो आहे, नंढड़ा बच्चा भुख ते वेठा आहिनि। जेके अर्को तरको सभु इहे सड़ी वियो। असीं मिस्कीन पोरियत आहियूं। असां DC कंबर ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खे अपील करियूं था त असांजी माली सहायता कई वञे, जीअं मां पंहिंजे बचड़नि जो पेट पाले सघां।